संतन जा अनमोल वचन। हिन कलयुग में गुरु ग्रंथ साहिब ही साध आहिनि, उहे ही संत आहिनि, उहे ही गुरु आहिनि ऐं उहे ही असांजा प्रभु आहिनि। उन्हनि में ही सची श्रद्धा रखो। संत बाबा थारा सिंह जी, भाई महेंद्र सिंह जी, सुपुत्र संत बाबा आनंद सिंह जी, संत माता राधे देवी जी, अदियमा ट्रेजर विहार इंदौर। वक्त कदें भी कुछ भी उधार न रखंदो आहे। जे हुनखे इहे शयूं ॾिनव त तव्हांखे ॿीणो करे ॾींदव। इज़त, ख़ुशी, नफ़रत ऐं वफ़ा, इहे सभु डबल करे वक़्तु मोटाईंदो आहे।